रोबोटिक टेक्नोलॉजी में ॾींहुं ब ॾींहुं नई जिदत ईंदी वञे थी। अॼु असां खोड़ सारियूं जानदार नुमा मशीनदासीं जेके मुख़्तलिफ़ कम सर अंजाम ॾियनि थियूं। न सिर्फ़ अहिड़ी मशीन जेका खाधो पचाइण पिणु ॼाणे थी। जर्मनीअ जी रोबोट ठाहींदड़ कंपनी फीस्टो माकोड़ियुनि ऐं तिॾियुनि ऐं पोपटनि नुमा अहिड़ा रोबोट्स ठाहे हैरान करे छॾियो आहे दुनिया। मिसाल तौरु माकोड़ियुनि जो अहिड़ो ग्रुप जंहिंजो पाण में कोऑर्डिनेशन बि आहे ऐं उहे बिल्कुलु आम माकोड़ियुनि वांगुरु हिक ॿिए सां तालमेल में हलनि थियूं। कंपनीअ जॾहिं इहे किविलियूं ठाहियूं पे तॾहिं न सिर्फ़ु हुननि जी ॿाहिरें ॾेख ॾे हुननि गौर कयो, पर हुननि जो हिक ॿिए में तालमेल ते बि हुननि नोट रखियो ऐं हुननि जो रवैयो बिल्कुलु आम माकोड़ियुनि जहिड़ो आहे। हुन मां हर माकोड़ी तक़रीबन 13 सेंटीमीटर डिघी आहे। हुननि जे पेट ते हिकु रेडियो मॉड्यूल फिट आहे जंहिंजे करे हुननि जो पाण में राब्तो रहे थो ऐं हिकु 3D जो कैमरा हुनखे ॾिसण में मदद कंदी आहे ऐं हिकु इंफ्रारेड ऑप्टिकल सेंसर हिन जी चुरपुर ते नज़र रखंदो आहे। इन नंढे रोबोट में 2 बैटरीज़ आहिनि जंहिंसां हे 40 मिंट वायरलेसली कमु कंदियूं आहिनि ऐं हू हिकु एंटेना जे मदद सां पंहिंजो पाण खे रिचार्ज कंदियूं आहिनि। जेतोणीक पोपट नुमा रोबोट जंहिंजो वज़न तक़रीबन 32 ग्राम ताईं हूंदो आहे, जंहिंमें हिकिड़ो जोड़ो सर्वो मोटर्स ऐं हिकिड़ो जोड़ो बैटरीज़ जो लॻल हूंदो आहे ऐं उन्हनि जी केसिंग लेज़र सां ठहियल हूंदी आहे। रिचार्ज ते हू लॻभॻि 15 मिंट उॾामी सघंदा आहिनि ऐं कुझु पोपट सिर्फ़ु 4 मिंट ई उॾरी सघंदा आहिनि। इहे सिर्फ़ु पोपट न आहिनि बल्कि हिकिड़ो वॾो जार आहे 10 कैमराज़ जो ऐं हिकु कंप्यूटर जो। 10 हाई स्पीड इंफ्रारेड कैमराज़ उन कमरे में इंस्टॉल्ड हूंदियूं आहिनि जिथे उॾरंदा। हुननि जे खंभनि ते मौजूदु सेंसर डेटा ट्रांसमिट कंदा आहिनि सेंट्रल कंप्यूटर खे, जेको हिननि जो पाण में राब्तो जोड़ींदो आहे। तव्हां उन्हनि खे ॾिसी बिल्कुलु फ़र्क़ु न करे सघंदो त आया ही असली आहे या रोबोट आहे। जंहिंखे 2012 में तयारु कयो वियो लेबोरेटरी में ऐं अहिड़ी बूंबूरी जेका हवा में बिल्कुलु हिकु रोबोट न बल्कि आम बूंबूरी लॻंदी। हिन बूंबूरी जा सॼा पुर्ज़ा 3D प्रिंटर ते डिज़ाइन कया विया। हीअ बूंबूरी हिकिड़ी ट्रॉन कंपनीअ डेवलप कई आहे जेका बूंबूरीअ वांगुरु हवा में खड़ी परवाज़ करे सघे थी। हीअ बिल्कुलु कंहिं आम जीवत बूंबूरीअ जहिड़ी लॻंदी आहे, तव्हां बिल्कुलु फ़र्क़ु न करे सघंदो। हे रोबोट जंप ॾियण मां एनर्जी गेन कंदो आहे ऐं उन ई एनर्जीअ मां वरी ॿिया जंप ॾींदो आहे, बिल्कुलु आम कैंगरू वांगुरु। टेक्नोलॉजी मदद सां ही बग़ैर थके केतिरा ई जंप ॾेई अॻिते वधंदो आहे। हिन में ख़ासि क़िस्म जा स्प्रिंग लॻल आहिनि जेके मैकेनिकल एनर्जी खे स्टोर कंदा आहिनि, जेका वरी हू बाद में काइनेटिक एनर्जी में कन्वर्ट कंदो। हिन जो वज़न 7 किलोग्राम ऐं हाइट तक़रीबन 1 मीटर थींदी आहे ऐं हू तक़रीबन 80 सेंटीमीटर्स ते जंप हणी सघंदो आहे। हिन में हिकु ख़ासि क़िस्म जी पावर सप्लाई लॻल हूंदी आहे जेका रिमोटली कंट्रोल थींदी आहे हिकिड़े बैंडेज या कड़े सां, जेको इंसान जी बाह में पहिरियल इन कड़े मां सिग्नल्स गेन करे उन ते कमु कंदो आहे। अमेरिका जी बोस्टन डायनामिक्स कंपनी इंसान नुमा रोबोट ठाहिण में मशगूल। बेसिकली इहे रोबोट अमेरिकन आर्मी लाइ ठाहींदी आहे, मख़सूस जंगी महाज़नि जे लाइ। बाद में हुननि चीता जे नाले सां अहिड़ो रोबोट ठाहियो जेको तक़रीबन 45 किलोमीटर पर आवर जी रफ़्तार सां भॼी सघे। बनावट जे हिसाब सां ही रोबोट बिल्कुलु इंसाननि जहिड़ा लॻंदा आहिनि। कुते नुमा ही रोबोट बिल्कुलु छप हणी बग़ैर आवाज़ किए हली सघनि था। हे घर जी सफ़ाई करे सघनि था, बिल्कुलु रध पचा जो कमु, थांवनि जी सफ़ाई, किचन जो कमु करे सघनि था। न सिर्फ़ु एतिरो पर हे घर मां गंद वग़ैरह बि साफ़ करे सघनि था, ॿुहारी ॾेई सघनि ऐं पंहिंजे मालिक सां हिकु कुते वांगुरु खेॾी बि सघनि था। जंहिंसां मुख़्तलिफ़ कम आसानीअ सां करे सघंदा आहिनि, जीअं सीढ़ियुनि ते ॾाका चढ़णु, घर में घुमणु। रोबोट शार्क बिल्कुलु हिकु आम शार्क मच्छीअ वांगुरु समुंड में तरंदी नज़र ईंदी आहे।
जी ड्रैग तक़रीबन 1.5 मीटर ऐं वज़न तक़रीबन 45 किलोग्राम थींदो आहे। बिल्कुलु हिकु आम मच्छी वांगुरु रोबोट पंहिंजे पुछ सां अॻिते वधंदो आहे ऐं पाणीअ में तरंदो आहे। पाणीअ में तव्हां कंहिं बि समुंड जी मथाछिरे ते बि तरी सघे थो ऐं उन में डीप टुॿी बि हणी सघे थो, बिल्कुलु मच्छीअ वांगुरु। ऐं हे कंहिं दुश्मन मुल्क जे जहाज़ जी जासूसी बि बिल्कुलु आराम सां करे सघे थो बग़ैर शक में आणींदे। ऐं हे समुंड में मौजूदु माइंस या लिकल बमनि जी निशानदही बि करे सघे थो ऐं ॿिया केतिरा कम। दोस्तो, हीअ आहे बोरची रोबोट। मौजूदा साइंस जो ही करिश्मो थी सघे अॻिते हली तव्हांजो फेवराइट थी वञे, छो त ही मज़ेदार खाधा ठाहींदो आहे ऐं हिनखे ख़बर आहे त कंहिंमें केतिरो लूणु, केतिरी मिर्च, केतिरो मसालो विझणो आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जी टेस्ट जे हिसाब सां। ॿिनि हथनि सां हे सिर्फ़ु मानी न पचाईंदो बल्कि किचन जी मुख़्तलिफ़ सामाननि खे बि हलाईंदो रहंदो, बिल्कुलु हिकु आम इंसान वांगुरु। नुमाइश जे दौरान हिकु रोबोट पंहिंजे लाइ सूप तयारु कयो। हैरानी जी ॻाल्हि आहे त हीउ हिकु आम मोबाइल फ़ोन ते कंट्रोल थींदो आहे ऐं खाधनि जूं रेसिपीज़ हे इंटरनेट तां डाउनलोड कंदो आहे। हिन जे ठाहींदड़ जो ख़्यालु आहे त हे कंहिं बि कुक जी हूबहू कापी या नकुल करे उन जहिड़ी का डिश तयारु करे सघे थो। हिन रोबोट खे ख़बर आहे त गरम शयूं ओवन में रखणियूं आहिनि, थधियूं शयूं फ्रिज में रखणियूं आहिनि ऐं मेरा थांव सिंक में रखणा आहिनि धोइण जे लाइ। हे वॾी तेज़ीअ सां मुख़्तलिफ़ सब्जियूं कटे सघे थो, गोश्त कटे सघे थो ऐं फ्रूट कटे छिले ठाहे सघे थो। किचन जे लाइ हीउ रोबोट बेहद फ़ाइदेमंद आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा खाधा पचाए सघे थो। उन खां बाद आहे कोरियड़े नुमा रोबोट। कोरियड़े नुमा रोबोट असल में हिन रोबोट जा सॼा पुर्ज़ा 3D प्रिंटर वसीले प्रिंट कया विया आहिनि। हिन रोबोट में ख़ासि क़िस्म जी लचीली प्लास्टिक यूज़ थियल हूंदी आहे जेका हिन खे चुरण पुरण में मदद कंदी आहे। नांगनुमा ही रोबोट स्पेशली डिज़ाइन कयो वियो हुयो समुंड जे तरे में मशीनरी ऐं ॿियनि शयुनि खे रिपेयर करण जे लाइ। समुंड मां तेल कढंदड़ पेट्रोल कंपनियूं हिन रोबोट जो इलाही इस्तेमालु कंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ पुर्ज़नि खे बदिली करण लाइ। हिन जे लचीले डिज़ाइन जे करे ही रोबोट मुख़्तलिफ़ जॻहनि ताईं आसानीअ सां पहुची सघंदो आहे। मच्छीअ जी मदद सां साइंसदाननि समुंड जी आलूदगीअ जो अंदाज़ो लॻायो आहे त समुंड केतिरो आलूदा आहे। मच्छी नुमा रोबोट खे समुंड में छॾी बाद में कढी लेबोरेटरीअ में हुनजे पाणी जी पॉल्यूशन या तेज़ाबियत जी जांच करे सघिजे थी। मुख़्तलिफ़ क़िस्म जा मच्छीअ नुमा रोबोट पाणी में छॾिया वेंदा आहिनि उन जी गदलाण मापण लाइ। हिन क़िस्म जा रोबोट पाणी जी गहराईअ सां जांच कंदा आहिनि ऐं पिणु इहो बि ॿुधाईंदा आहिनि त कहिड़नि सबबनि जे कणी पाणी एतिरो आलूदा थियो आहे। रोबोटिक पपी या कुते जो बचो। हिन रोबोट जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन जी बनावट त हिकिड़े कुते वांगुरु आहे पर हिन में व्हील नस्ब थियल आहिनि जेके हिन खे चुरण पुरण में मदद ॾींदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सरफेस ते हिन खे बैलेंस पिणु ॾींदा आहिनि। हे गीले ऐं सुकल हर क़िस्म जी सतह तां हली सघे थो। हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा सेंसर ऐं एक्सेलेरोमीटर इंस्टॉल थियल आहिनि। जायरोस्कोप ऐं इंफ्रारेड सेंसर हिन खे माहौल में मौजूदु रोशनीअ जो जाइज़ो वठण में मदद कंदा आहिनि जंहिंसां हे पंहिंजे माहौल में थींदड़ तब्दीलियुनि जो जाइज़ो वठंदो आहे। बदकिस्मतीअ सां हिन में आवाज़ सुञाणण वारी टेक्नोलॉजी इंस्टॉल नाहे थियल, पर हिन सां गॾु हिकु स्पेशल क़िस्म जी वॉच अचे थी जंहिंसां हीउ कंट्रोल थिए थो ऐं कुझु ई मुफ़ासिले ते हीउ पंहिंजे मालिक खे बि सुञाणे वञे थो हिन वॉच जे थ्रू। ऐं इन ब्रेसलेट जे थ्रू हिन खे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कमांड्स ॾेई सघजनि थियूं जंहिंमें हेॾे अचु, वेही रहो या नच वग़ैरह। पंहिंजे मालिक जे मूड खे बि जांचे सघे थो त हिन जो मालिक कहिड़े मूड में आहे, हू हिन सां खेॾणु थो चाहे या हिन खे हितां धिकारणु थो चाहे। हिन मशीन में केतिरा ई फंक्शन आहिनि पर पोइ बि हे कंहिं असली कुते जो मुक़ाबिलो नथो करे सघे छो त हीअ हिकु मशीन आहे ऐं उहो हिकु कुदरती जानदार आहे जंहिंमें कुदरत केतिरा ई सिस्टम रखिया आहिनि। साइंस जा इहे करिश्मा बहितरीनु कम करे रहिया आहिनि। दोस्तों, अगर तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूरु कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।